अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनर नवाब शाह। ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾहरीअ जी दौड़ पुलिस रक्शो हलाईंदड़ पोरियत खे गिरफ़्तार करे सकण पुलिस हवाले कयो। बादमी सकण पुलिस नौजवान खे हाफ़ फ्राई करे छॾियो। उन सिलसिले में प्रेस क्लब ॿाहिरां हाफ़ फ्राई थियल सुल्तान ॾहरीअ जे वालिद फ़क़ीर गुलाम ॾहरीअ जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गुलाम ॾहरीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां दरगाह ॻाढ़ो पीर जो फ़क़ीर आहियां, हिक बाह खां माज़ूर आहियां। मुंहिंजो सहारो मुंहिंजो पुटु सुल्तान आहे। उन खे दौड़ पुलिस 14 अप्रैल ते गिरफ़्तार करे गुम करे छॾियो ऐं शाम जो असां दौड़ थाणे ते मानी खणी वियासीं। असां खां मानी वरिती वई पर मुलाक़ात करण न ॾिनी वई ऐं सुबुह जो के सकण पुलिस जाली मुक़ाबिलो ॼाणाए जंग में गोली हणी हाफ़ फ्राई करे छॾियो। इन्हनि चयो त दौड़ शहर में असांजो बा असर माण्हुनि सां प्रॉपर्टीअ ते मसइलो हलंदड़ आहे ऐं दौड़ पुलिस वंगार वहंदे असांजे छोकिरे खे गिरफ़्तार करे सकण पुलिस जे हवाले कयो, जंहिं बैदि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए असांजे छोकिरे खे हाफ़ फ्राई करे छॾियो। हिननि IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त मिलवस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।